असां सिंधी माण्हुनि लाइ उताक ज़रूरी हूंदी आहे। उताक खां सवाइ त असांजो गुज़ारो थी कोन थो सघे। पंहिंजे पीउ जी उताक बि ईअं ई संभालिया जीअं पुटु संभालींदो आहे। एड़ी माड़ी हुनखे चइबो माड़ी। हा बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे, सादो बि आहे पर परफेक्शन तव्हां ॾिसो। मलका साहब आहे, उन सां तव्हां मिलो। असां वटि उहे ई मिटीअ जूं चुल्हियूं, काठियुनि जी बाहि। हीअ मुंहिंजे वालिद साहब जी जीप आहे, जंहिं लाइ हाणे सोचां पई त हिनखे कोयटा मोकिलींदसि जी, छो जो मूं वालिद साहब जी नंढड़े खां नंढड़ी शइ बि संभाले रखी आहे। बाक़ी हींअर मूं वटि पंहिंजे लाइ वीगो आहे, ॿारनि खे ॿ अल्टो वठी ॾिनियूं आहिनि, हिकिड़ी नंढड़ी डॉक्टर खे अलॻि आहे। सिज लहे पियो ऐं ॾाढो अॼु मूंखे त यकीन कर ॾाढो मज़ो पियो अचे हीउ व्लॉग ठाहींदे। असां हिनखे सफ़ा टिपिकल रखण जी कोशिशि कई आहे। 66-67 जी आहे ऐं हिन में ही बुखारो ॾिसो। असां सियारे में पोइ सभु हिन में बाहि ॿारींदा आहियूं ऐं हिते बिल्कुलु बाहि ॿारींदा आहियूं सियारे में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कल की वीडियो में आपने वडेरी नाज़ो को एक ताकतवर औरत के रूप में देखा, लेकिन आज वडेरी नाज़ो सिंध की एक सुघड़ औरत के रूप में नजर आएंगी। आज की वीडियो में आप जान सकेंगे कि सिंध के देहात के पुराने कच्चे घर कितने शानदार और पुरसुकून हुआ करते थे, और वो शान और शौकत और सुकून अदी नाज़ो के घर में अब भी मौजूद है। तो चलते हैं वीडियो की तरफ। अपना चैनल सब्सक्राइब जरूर कीजिएगा। दोस्तों, वडेरी अदी नाज़ो जी उताक आहे, थोरो उताक जो जायज़ा वठूं था। वडेरी अदी नाज़ो की ये उताक है, यहाँ पर ही फैसले भी करती हैं अदी, और हारियों और गांव के दूसरे लोगों के मसाइल भी सुनती हैं। तो आइए आपको उताक दिखाते हैं, जिसको उर्दू में बैठक कहा जाता है, हम सिंधी में उसको उताक कहते हैं। हेलो जी, बता दो। ये दिया था, ये मेन उताक है जी अदा। सब ज़मींदारी या कमकार भेटा ही जी बिल्कुलु। महिमान माण्हू छो त असां सिंधी माण्हुनि लाइ उताक ज़रूरी हूंदी आहे। उताक खां सवाइ त असांजो गुज़ारो थी कोन थो सघे। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो हो त मां पंहिंजे पीउ जी उताक बि ईअं ई संभालिया जीअं पुटु संभालींदो आहे। हुननि जी दोस्ती दुश्मनी ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अलाह जो मूं ते वॾो करम आहे। जंहिं मक़सदु लाइ मूं जेको चाहियो पिए, अलाह साईं उन में मूंखे कामयाबु कयो। ऐं उन मक़सदु हासिलु करण जे पुठियां ॿिनि माण्हुनि जो हथु आहे। हिकिड़ो मुंहिंजो वालिद जंहिं मूंखे पुटनि जेतिरी अहमियत ॾिनी, ऐं ॿियो मुंहिंजो हस्बैंड जंहिं मूंसां कोऑपरेट कयो अॼु ताईं। अचो जानी मिलो। ही मुंहिंजो भाणेजो आहे, ॼाम तमाची उनड़े जे भाइटे जो पुटु आहे। मुंहिंजी ॿिए नंबर भेण जी शादी जेका आहे सा ॼाम तमाची अरन में थियल आहे। जी अदा। हा, ॼाम सैफुल्ला वारनि सां, इन्हनि सां वालिद साहब खां वठी पुराणो वास्तो आहे। हा बिल्कुलु। आदिलपुर मरणो परणो उन्हनि सां, असदुल्ला साहब सां तमामु घणो वास्तो हूंदो। इनामुल्ला ख़ान हींअर सेक्रेटरी सदर जो आहे। असांजो वञण थियो छा, अॻियां वरी असांजो स्कूल आहे हिते आदिलपुर खां थोरो अॻिते, ऐं तव्हां स्कूल ॾिसंदो तव्हां चवंदो त यूरोप आहे, ऐं सॼो फ्री ऑफ कास्ट ॾींदो एजुकेशन। 2300 ॿार पढ़ंदा। जी मोकिलाए थो, काॾां थो वञे? मिलण आया हुआ काज़ी महमद आहिनि। अदी वाला कीअं रवैयो पंहिंजे औलाद सां सख़्ती सां पेश अचे थी? न तमामु कोऑपरेटिव आहिनि। बिल्कुलु असांखे असांजी माइरुनि अगरि पालियो अथनि, नंढे हूंदे खां वॾो कयो अथनि, असांखे भला ख़्यालु रखंदा आहिनि।
वॾे राय हलाए थी पूरे इलाइक़े में। जी जी। तव्हांजा हिन बारे में छा ख़्याल आहिनि? न इहो त माण्हुनि सां तमामु सुठो हलनि था, जो माण्हुनि जी इज़त कनि था। थोरे पंध ते पूरो ॻोठ माना हिकिड़ी आवाज़ ते अची उथी बीहे थो गॾु। इहो मोहबतुनि ख़्यालु कनि था, थोरी ॻाल्हि में सभिनि जो ख़्यालु करणु, उन्हनि सां कोऑपरेटिव आहिनि ॾाढा तमामु सुठा। वॾी महिरबानी। हलो था बाबा? जी मां हलूं था। चलो ठीकु। हा भले, चांहि खणी आयूं छा? हीअ असांजे वालिद साहब जो पुराणो घर जंहिंमें मां पैदा थी हुयसि। अदी महिरबानी असांखे पंहिंजे घर वठी आई आहे। न न बिल्कुलु। अच्छा दोस्तो ॾिसो, ही माना घर ॾिसी मूंखे यकीन कयो पंहिंजे ॻोठ में बाबा जे सोटनि जी वॾी हवेली हूंदी उहो यादि पियो हुजे त पुराणे दौर में सिंधी घर ईअं ठहंदा। बिल्कुलु। अञा ताईं काफ़ी ॻोठनि में अहिड़ियूं माड़ियूं, हुनखे चइबो माड़ी, हा है न? बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे, सादो बि आहे पर परफेक्शन तव्हां ॾिसो केतिरो ख़ूबसूरत लॻे थो। अच्छा पोएं पासे बि आहे। हा बिल्कुलु। पुठियां वरी जेका हाणे असांजी रिहाइश वरी नई थी वई, वरी उहा वणनि सां तव्हां ॾिसंदो मूंखे काफ़ी असांखे लॻाव आहे। असां हाणे हिते वण बि रखिया आहिनि। असांजो उहो ई बाहि वारो सिस्टम। वाह वाह, अचो भला रंधिणो आया आहियूं त भला रंधिणो। हा बिल्कुलु बिल्कुलु। असांजी हीअ मलका साहिबु आहे, उन सां तव्हां मिलो। असां वटि उहे ई मिटीअ जूं चुल्हियूं, काठियुनि जी बाहि। असां हाणे हिनखे बि थोरो एमरजेंसीअ लाइ रखियो आहे त भाउ गैस जो सिस्टम को महिमान जल्दी अची वञे, बाहि ॿारण में देरि थिए। रद्द पचाओ तव्हां वञा माने काठियुनि ते। काठियुनि ते। उन ज़ाइको ई पंहिंजो आहे। हा बिल्कुलु। असांजो सॼो सिस्टम काठियुनि जो। वाह वाह। अदी नंढड़ो जेको आहे शामिर, शामिर न भाउ? जी। हीअ मुंहिंजे वालिद साहब जी जीप आहे। अच्छा। जंहिं लाइ हाणे सोचां पई त हिनखे कोयटा मोकिलींदसि। कोयटा मोकिलींदो? जी, छो जो मूं वालिद साहब जी नंढड़े खां नंढड़ी शइ बि संभाले रखी आहे। बाक़ी हींअर मूं वटि पंहिंजे लाइ वीगो आहे, ॿारनि खे ॿ अल्टो वठी ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी नंढड़ी डॉक्टर खे अलॻि आहे, नंढड़ो जेको ला पियो करे उनखे अलॻि आहे। अच्छा अच्छा माशाल्लाह। घर तव्हांजो माशाल्लाह ख़ूबसूरत सादो आहे। हा बिल्कुलु। असांजी वरी हाणे जेका नई कंस्ट्रक्शन उहा वरी हिन पासे आहे, हिन घर जे पुठियां। छो त हीअ असां लाइ हिकिड़ी पंहिंजे बाबा जी हिकिड़ी निशानी आहे, उनखे असां ख़तमु कोन पिया करणु चाहियूंसि। ओड़े पाड़े वारी ॻोठाणी हूंदियूं हूंदियूं। हा बिल्कुलु। हा बिल्कुलु। सॼो ॾींहुं ईंदो आहे जेको त उन लाइ वेठा हूंदा आहियूं। ख़ासि करे वालदा जी मसरूफ़ियत आई हूंदी आहे, माल बकरियूं या ॻोठ वारियूं। हीअ मशीन बि रखी आहे मुंहिंजी अम्मा, हिन ते कमु कंदी आहे मशीन जो, पाण बि कंदी आहे। हा सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। सिजु लहे पियो ऐं ॾाढो मूंखे त यकीन कयो ॾाढो मज़ो पियो अचे। विलाज असां हिनखे सफ़ा टिपिकल रखण जी कोशिशि कई आहे त कुझु टिपिकल बि हुजे। बिल्कुलु। हाणे जीअं ई ॾिसो हीउ गहरो त हिनखे असां कचो कटड़ो ॾिनो त हिन ते राति जो खटू रखंदा आहियूं। हिते वेही वरी ॿार ईंदा आहिनि कराचीअ मां ऐं उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे हिते रहणु। नंढी जेका सहन, हा बाउंड्री चयो पाण, आगुड़ चवंदा आहियूं, सहन। बिल्कुलु। ही पिंगो आहे, रोशनी कान्हे का एतिरी, न त ही पिंगो आहे जंहिंमें मुंहिंजो वालिद साहब हमेशह रखंदो हो। ही पिंगो, ही तस्वीरूं बि पयूं आहिनि मुंहिंजी अम्मा ते रखियल आहिनि। ही ॿियो पिंगो आहे। त असां वटि ही शयूं सभु उन्हनि खे असां अहिड़ी तरह सां रखियो आहे जो हिकिड़ी उहा पुराणो लुक असांखे ॾियनि। अच्छा ही माना कॾहिं जी कंस्ट्रक्शन आहे? ही सम्झो त 66-67 जी आहे। ऐं हिन में ही बुखारो ॾिसो, असां सियारे में पोइ सभु हिन में बाहि ॿारींदा आहियूं ऐं हिते बिल्कुलु बाहि ॿारींदा आहियूं सियारे में। अहिड़ी थोरी सेटिंग चेंज करे पोइ वरी हिते सभु वेहंदा आहिनि अचे। दोस्तो तव्हां भित जी साइज वेकर ॾिसो। हा बिल्कुलु। ही अंदरां कची आहे, ॿाहिरां पकी आहे। अच्छा ॾिसो 1966
खां ई माना तक़रीबन 34 ऐं जेके बारिशूं ने हिन घर खे को असरु कोन ही अंदरां एतिरो थधो हूंदो आहे हा थधो हूंदो ऐं सर्दीअ में वरी गरम हूंदो आहे सही सही अचो हली अचो वेरी गुड असांजो क़ीमती असासो जावेद साहब आहे जिन सां तव्हांजी मुलाक़ात कान थी आहे जेको वालिद खां पोइ असां सां फैमिली मेंबर वांगी हिकु भाउ वांगी रहियो आहे सही सही ही आहे त पाण आरई आ रही है आहे 28 सालनि जी उमिरि में आयो पर पोइ वालिद जे फोत थी वञण खां पोइ बि असां सां गॾु रहियो या हींअर बि मैनेजर जा कम कोर्टुनि जा कम सम्झो सॼो जेको आहे सो हिन जे मथां ज़िमेदारी हूंदी आहे जिन्स ॾियण वठण सॼो सम्झो असांजा ॿार हिन खे मामा चवंदा आहिनि हीअ असांजे घर जो फ़र्ज़ु आहे लॻे पियो माहौल त मूंखे लॻे महसूसु ईअं थिए पियो त वाकई रिवायती वॾेरनि वारो कोन्हे को बिल्कुलु न असां वटि हा बिल्कुलु हाणे हू साम्हूं वारो जेको छोकिरो ॾिसो पिया छोकिरो न हाणे त पोड़ो थी वियो आहे ॾंद भॼी पिया अथसि पर मुंहिंजे लाइ त छोकिरो आहे न हाणे नंढड़ो 7-8 सालनि जो असां वटि आयो हिन जो माउ पीउ फोत थी आहे ही 3 भाइर 2 भेनरूं असां हिननि खे पालियो हिन जी असांजी शादी कराई आहे ही हिन जो पुटु आहे माशाल्लाह हाणे शादीअ जेतिरो आहे ही सभु असां सां रहंदा आहिनि ऐं फैमिली मेंबर वांगी कीअं आहे अदी जो रवैयो तव्हां दड़का बड़का ॿुधो ॾाढा ॾिए थी तव्हांखे न भाषा कान हा असांजी भेण हा हा बाबा भला वॾेरा सिंध में जेके थींदा आहिनि हीअ वॾेरी आहे सम्झो वॾेरी आहे हीअ वॾेरो त माना हर को माण्हू चवंदो आहे वॾेरा ज़ालिम हूंदा आहिनि पोइ अदी केतिरी ज़ालिम आहे रहमदिल्ला कीअं न बाबा असांजे हिन जहिड़ो माण्हू कोन थींदो हा सही आहे हलो सही ॾाढो वधी मज़ो आयो तव्हां ज़बरदस्त मूंखे हीअ शइ ॾाढी वणी सभिनी मां तव्हां क्लेशन कोफ हलाई हा ॾिसो असां हुन शइ खे माण्हू चवंदा आहिनि इन खे असां ख़तमु कयूं पर न हीअ असांजो असुलु इहो ई आहे असांजे बाबा जे हथनि जी हिकिड़ी शइ ठहियलु आहे हुनखे असां इन्हनि ॿियनि शयुनि खे केतिरो बि मैनेज कयूं छा बि कयूं पर असांजे बाबा जूं हुन में यादूं आहिनि असांजी अम्मा खे उहा शइ ॾाढी वणे थी असांजे ॻोठ जो जेको घरु आहे न हीअ त तव्हांजो थोरो एतिरी साइज़ हिन खां नंढी आहे हीअ त थोरो ठहियलु आहे अञा सुठे तरीक़े सां असांजो एतिरो कोन्हे सादो आहे पर बिल्कुलु ईअं ई ठहियलु बिल्कुलु हीअ ॾिसो न हाणे बारिशुनि जे करे हीअ चवंदा आहिनि माड़ी इहा चाढ़ी आहे मथे हिकिड़ो कमिरो आहे छो जो अॻे ज़माने में बि मसला मसाइल हूंदा तव्हांजी चांहि थधी थी वई हूंदी हाणे मानीअ जो टाइम बि थिए पियो मानी खाई कोन थियो आहे असां वरी वापसि वेंदासीं हैदराबाद दोस्तो वॾेरी अदी नाज़ो धारी जो जी ओताक ते मौजूदु आहियूं असां अदी जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी बनी बि ॾेखारियईं पंहिंजी ओताक बि ॾेखारियईं पर पंहिंजे घर बि वठी वई शाबोस हुजे अदी खे वॾी महिरबानी अदी हाणे असां सां गॾु मौजूदु आहे नवाबशाह ज़िले जो सिंध जो हिकिड़ो बाशहूर नौजवान आहे वकील आहे वकीलनि जी तहरीक में सिंध जे मसइलनि जे हवाले सां तमामु घणो सरगर्म हूंदो आहे ऐं ज़ाहिर हिन ज़िले जो आहे हिन अदी जे ॻोठ जे भरिसां ई सम्झो ॻोठ भाई अकरम ॿुघियो सो उन सां थोरी ॻाल्हि ॿोल करे वठिजे बाकरम कीअं था ॾिसो ज़ाहिर तव्हांजी पाड़ेसरी आहे पंहिंजे इलाइक़े में ज़ाहिर मुखालफ़त बि हूंदी हमदर्दियूं बि हूंदियूं 2 पीढ़ियुनि जो तालुकात आहे ऐं हीउ पाकिस्तान खां पहिरियां जो आहे ॻोठ माना जॾहिं पाकिस्तान न हुयो तॾहिं बि हीउ ॻोठ हुया झुंझाण ॾेरान ऐं झुंझाणनि जो तालुक़ु ॾाढो सुठो रहियो आहे ॾेराणियुनि सां ऐं आउं बि अदी सां ईअं ॻोल्हे ॻोल्हे अची मिलियो हुअसि ऐं मूंखे बि शौक़ु हूंदो हो त मां माइटनि माण्हुनि सां मिलां पोइ काफ़ी टाइम थियो आहे 15-20 सालनि खां अदी सां सदा ॾेर आहियां ऐं माशाल्लाह सां मां त चवंदुसि रोल मॉडल आहे असांजे हिकिड़ो समाज लाइ हिकिड़ो वॾो हिकिड़ो किरदारु आहे उतां खोड़ घस निकिरनि था एजुकेशन जे हवाले सां ॾिसो सोशल एक्टिविटी हर एक्टिविटीअ में असां सां शाना बशाना गॾु रही आहे अदी ऐं माशाल्लाह सां रोल मॉडल आहे ऐं हिन लफ़्ज़ मूं वटि त न आहिनि जंहिंमें मां बयानु करे सघां वॾो किरदारु आहे वॾी फैमिली आहे पहिरीं ॻाल्हि त पर उन जे सभिनीनि जो अगेंस्ट में वई आहे मतिलबु असांजो जीअं वॾेरनि जो कल्चर आहे ॿाहिरि न वञणु औरतूं न पढ़ाइणु ऐं अॼु ताईं बि असांजी फैमिलियुनि में इहो रहियो आहे अञा आहे पर हिते इन चेंज आहे हालांकि
वॾी फैमिली बि आहे उन हूंदे बि माशाल्लाह असां मुतासिर आहियूं ऐं काफ़ी कुझु सिखियो आहे अञा इन मरहले में हलूं पिया। वॾी महिरबानी। थैंक यू सर। दोस्तो कीअं लॻो अॼोको विलाग ऐं अदी जी ॻाल्हि ॿोल तव्हांखे कीअं लॻी, अदी जी शख़्सियत तव्हांखे कीअं लॻी, असांखे पंहिंजे कमेंट सेक्शन में ज़रूरु आगाह कजो। ऐं इन ॻाल्हि खां बि आगाह कजो त सिंध अंदरि जेकॾहिं का औरत ज़मींदारी संभाले थी, राज बाग़ संभाले थी, ॻोठ जे मसइलनि खे ॾिसे थी, त उन जे किरदार खे तव्हां कीअं था ॾिसो। पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं कमेंट सेक्शन में ज़रूर आगाह कजो। जेकर वीडियो ताकि पसंद अचे तो लाइक एंड शेयर ज़रूर कजो। दोस्तों आज का व्लॉग आपको कैसा लगा? बिल्कुल आपको एक मुनफरद शख्सियत से हमने आपको रोशनास करवाया, उनका लाइफ स्टाइल आपको दिखाया, कैसे एक जुरतमंद औरत सिंधी समाज में, सिंध के देही इलाकों में और ख़तरनाक एरिया, ये अभी बता रही हैं कि बहुत ही क्रिमिनल लोग यहाँ पर रहते हैं, तो वहाँ पर अपनी ज़मींदारी भी संभालती हैं, गाँव वालों के मसले भी सुनती हैं, हल करने की कोशिश भी करती हैं और उन दुश्मनों से मुकाबला भी करती हैं। आज की वीडियो आपको कैसी लगी? अपनी राय हमें ज़रूर बताइएगा। अगर वीडियो पसंद आई हो तो लाइक और शेयर ज़रूर कीजिएगा। बहुत शुक्रिया। अदी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां लाइ वक़्तु कढियो। अलाह साईं तव्हांजी तव्हां आया लख लाइक ख़ुशि हुजो, आबाद हुजो।